अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। अॻूणो आमिर जनरल रिटायर परवेज़ मुशर्रफ लाॾाणो करे वियो। परवेज़ मुशर्रफ काफ़ी अरसे खां दुबई जी अमेरिकन अस्पताल में इलाज हेठि हो, जिते हुन दम ॾिनो। अॻूणो सदर परवेज़ मुशर्रफ 11 अगस्त 1943 ते दहलीअ में पैदा थियो। हू 79 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। पाकिस्तान समेत अॼु सॼी दुनिया में कश्मीरियुनि सां यकजहतीअ जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं जुलूस कढिया पिया वञनि। कराची, हैदराबाद, कंबल, लाड़काणो, हिंगोरजा ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं। कश्मीर बणिजंदो पाकिस्तान जा उबदारींदड़ नारा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जम्मू ऐं कश्मीर तकरार गॾियल क़ौमुनि जी एजेंडा ते सभ खां पुराणो ऐं हल तलब मसइलो आहे। 5 अगस्त 2019 ते भारत जे गैरकानूनी क़दमनि सबबि कश्मीर जी सूरतहाल ख़राब थी वई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त जेसिताईं कश्मीरी भारती ज़ुल्म जो शिकार आहिनि, तेसिताईं पाकिस्तान सुख सां न बीहंदो। नार्थ कराची में शहरी खां फुर कंदड़ ॿ मुबैना ॾोहारियुनि खे शहरनि पकड़े सख़्त तशदुद बाद ज़िंदा साड़े छॾियो। पुलिस 10 शकी जवाबदारनि खे हिरासत में वठी छॾियो। पुलिस इख़्तियारनि मूजिबि साड़े मारियल जवाबदारनि जो क्रिमिनल रिकॉर्ड बि साम्हूं आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। जैकमाबाद रस्ते कणक बलोचिस्तान स्मगलिंग थियण जो अमल रुकिजी न सघियो। ज़िले इंतिज़ामिया ऐं फूड खाते जे अमलदारनि जी मिली भगत सां राति जे पेट में अटे ऐं कणक सां भरियल ट्रकूं बलोचिस्तान स्मगलिंग थियण जो सिलसिलो अञा ताईं जारी। नाज़रीन, हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़।